औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सॼे मुल्क जीअं हैदराबाद में भी मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम, सिंधियाई तहरीक, समाजी तंज़ीम शिरकतगाह ऐं ॿियनि पारां धार धार रैलियूं कढियूं वयूं। उन मौक़े ते सिंधियाई तहरीक जी अॻवान उमरा समूह, सुबानी डायरी, सनम चांडियो, नाहिद मंगरार ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त औरत ऐं मर्द जा हिकिड़ा मसला गॾियल बि आहिनि, पर कुझु औरतुनि जा मसला अलॻि बि आहिनि। मसलन संग चटीअ में ॾियण, हाणे क़त्ल मर्द करे पर संग चटी वरी थिए त उहा औरत बदिले में वञे। न्याणियुनि जी तालीम जा रस्ता बंदि आहिनि, यूनिवर्सिटियुनि जे अंदरि तालीम औरतूं महफ़ूज़ न आहिनि। न्याणियुनि जे लाइ स्कूल कोन्हनि। मुतालबा जेके बि आहिनि सभिनी साम्हूं आहिनि त कारोकारी जे जेके ख़िलाफ़ आहे, उन खां अलावा जेके बि दस्तूर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ई असीं आहियूं। जेके बि ज़ुल्म औरतुनि ते थी रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सभु औरत हिते गॾु थियूं आहिनि। दुनिया में त औरतूं हर शोबे में नुमाया आहिनि। हिते असांजी हालत इहा आहे त अॼु बि संग चटी में, कारोकारी में असांजूं न्याणियूं क़त्ल थियनि थियूं। ॿियो त ठहियो यूनिवर्सिटियुनि में क़त्ल थियनि थियूं ऐं उहे सॼा पेरा जेके आहिनि रियासत ॾे वञनि था, हुकुमरान ॾे वञनि था। असीं चाहियूं था त हिन सिस्टम खे आज़ादु करियो, ही कूड़ी गैरत ख़तमु करियो, जरगा सिस्टम बंदि करियो। ही समाजी जेको आहे उन में हिकिड़ो नओं निज़ाम आणियो, सॼी क़ौम आज़ादु हुजे। इहो ई मुतालबो आहे त औरतुनि खे मर्दनि जेतिरा हक़ ॾिना वञनि, उनखे तालीम जो हक़ ॾिनो वञे त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी खे चङी रीति सभिनी मामलनि में हल करे सघे। छो त अॼुकल्ह इहो थी वियो आहे त छोकिरी खे 5 दर्जा पढ़ाए घर में विहारे थो वञे, किथे त उहे 5 दर्जा बि उनखे नसीब कोन था थियनि। त सभ खां पहिरियां त औरत खे इंसान सम्झी उनखे तालीम जो पहिरियों हक़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।